नवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद ऐं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। जर्मनी मुख़्तलिफ़ शोबनि में हिक ॿिए सां सहकार वधण ते इतफ़ाक़ करे वरितो। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जर्मनी पाकिस्तान जो बहितरीन दोस्त ऐं वापारी भाईवार आहे। ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधाइण लाइ पुरज़म आहियूं। पाकिस्तान पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान जो ख़्वाहिशमंद आहे। आलमी बिरादरी अफ़गानिस्तान ते ध्यानु ॾिए। पाकिस्तान रूस ऐं यूक्रेन विच में हलंदड़ तकरार ख़तमु करणु चाहे थो। जर्मन परडेही वज़ीर जो चवणु हो त अफ़गानिस्तान में मुआशी बहरान जनम वठी रहियो आहे। पाकिस्तान वॾी दिलि जो मुज़ाहिरो करे अफ़गानिस्तान जी मदद कई आहे। रूस ऐं यूक्रेन विच में जंग जे करे दुनिया ते नाकारी असर पिया आहिनि। आलमी बिरादरी खे रूस यूक्रेन मसइलो हल करण जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी काबीना मुल्क में झंझरवारी मोकल बहाल करण की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना के इजलास में मुल्क अंदर जारी बिजली की बदतरीन लोड शेडिंग ऐं उन ते ज़ाब्तो आणण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि ते गौर कयो वियो। तवानाई बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ मार्केटूं शाम जो 7 वॻे बंदि करण वारो फ़ैसिलो न थी सघियो। वज़ीरनि ऐं सरकारी मुलाज़िमनि जी पेट्रोल में 40 सैकड़ो कटौती की मंजूरी। पाकिस्तानी रुपए की भेट में डॉलर जी मुल्क में इजाफ़ो। ओपन मार्केट में डॉलर ₹4.5 महांगो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर ₹3 महांगो थी ₹204 जो थी वियो। ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन के सॾ ते उस्तादनि जो मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज। सीएम हाउस ॾांहुं मार्च जो ऐलान। अॻवाणनि जो चवणु आहे त जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थिया त सीएम हाउस ॾांहुं एहतजाज जारी रहंदो।